अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माह फराशा सब खबर है नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन अॻु में शुरू करणु घुरिजे हा। ईरान ख़िलाफ़ पाबंदियूं कामयाब आहिनि। तहरान मुआहिदो करणु चाहे थो, पाबंदियुनि सबबि ईरान तेल विकिरो नथो करे सघे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त पाक भारत जंग में 11 जहाज़ किराए विया हुआ। जंग रोकराइण ते पाकिस्तान जे वज़ीर आज़म हुन जी तारीफ़ कई। हुकूमत हिकु भेरो ॿीहर पेट्रोल ₹6.51 फ़ी लीटर महांगो करे छॾियो। अघ में वाध पेट्रोल जी नई क़ीमत ₹399.86 फ़ी लीटर थी वई। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹19.39 वाध नओं अघु ₹399.58 फ़ी लीटर थी वियो। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल मथां लेवी में ₹3.86 लाथ, डीज़ल ते लेवी में ₹28.96 फ़ी लीटर लागू। सिंध ऐं बलूचिस्तान जा इलाइक़ा शदीद गर्मीअ जी लपेट में। जाम शोरो शहीद बेनज़ीराबाद, सांगड़ ऐं ॿियनि ज़िलनि में गर्मीपद 4 खां 6 डिग्री सेंटीग्रेड वधीक। मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में अॼु मौसम गरम ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान। जिवाणी में 46, तुर्बत में 44, दादूअ में 42, नवाबशाह ऐं हैदराबाद में 41 डिग्री गर्मीपद रिकॉर्ड। सदर आसिफ अली ज़रदारी जो चीन जो सरकारी दौरो जारी। सदर सां चीन जे सूबे होनान जे पार्टी सेक्रेटरी ऐं सूबाई गवर्नर जी मुलाक़ात दौरान इक़्तिसादी ताउन, वापारी राब्तनि खे वसी करणु ऐं अवामी राब्तनि खे हथी वठाइण ते ख़यालनि जी ॾे वठि, इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन सदाबहार भाईवार आहिनि। चीन सां दोस्ती पाकिस्तान जी परॾेही पॉलिसीअ जो बुनियादी थंभ आहे। ॿिन्ही मुल्कनि जी दोस्तीअ जूं पाड़ूं अवाम में आहिनि। पाक चीन दोस्तीअ खे अवामी ऐं इदारा जाती सतह ते भरपूर हिमायत हासिल आहे। सियाहत, हाईटेक सनत ऐं ज़राअत में गॾियल ताउन जा मौक़िया मौजूदु आहिनि। कारोबारी बिरादरीअ में राब्ता ॿतरफ़े वापार में इज़ाफ़े लाइ अहम आहिनि। सॼी दुनिया में पोरियतनि जो अॼु आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं, शिकागो जे शहीदनि खे भेटा, शहदादकोट, बदीन, सांगड़, शाहपुर, जहानिया, खोरवा, रहड़की, वगड़, फरीदाबाद ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं। पोरियतनि जी अजरत वधाइण, बुनियादी सहूलतूं फ़राहम करण जो मुतालबो।